साईं मुंहिंजा ॻोठ रईस इरशाद हुसैन निज़ामाणीअ जे रईस मुमताज़ अली निज़ामाणी ऐं जूनियर मोहम्मद क़ासिम निज़ामाणीअ जे नाम हीअ ख़ूबसूरत शाइरी। तुंहिंजे मिर्ग अखियुनि मूंखे क़ैद कयो, तुंहिंजे ज़ुल्फ़नि में थियो बंदि आहियां। हिन केस जो ज़ामिन कोन मिलियो, आउं आयो घुमी सॼी सिंध आहियां। तुंहिंजे मिर्ग अखियुनि मूंखे क़ैद कयो, तुंहिंजे ज़ुल्फ़नि में थियो बंदि आहियां। नथो सम्झे सजण सूंहं साख आहे, मुंहिंजी तोसां मोहबत पाक आहे। दिलि टोड़ी थो तूं टहकनि सां, धागे कचे जी तंद आहियां। तुंहिंजे मिर्ग अखियुनि मूंखे क़ैद कयो, तुंहिंजे ज़ुल्फ़नि में थियो बंदि आहियां। दरख़्वास्त ॾिनमि कर केस बरी, न त क़ैद में वेंदुसि मुफ़्त मरी। मुंहिंजो साह रहियो आहे सुॾकनि में, हिते ॾींहं घड़ियूं के चंद आहियां। तुंहिंजे मिर्ग अखियुनि मूंखे क़ैद कयो, तुंहिंजे ज़ुल्फ़नि में थियो बंदि आहियां। मुंहिंजो साह टंगियो तो सूरी आहे, मूंखे मारींदे पक पूरी आहे। मुंहिंजे मारण मां तोखे छा मिलंदो, आउं माण्हू मस्तु मलंग आहियां। तुंहिंजे मिर्ग अखियुनि मूंखे क़ैद कयो, तुंहिंजे ज़ुल्फ़नि में थियो बंदि आहियां। तुंहिंजी फ़ौज हुस्न जी रेड कयो, मूंखां ज़ात ऐं नालो कोन पुछो। मुंहिंजो नालो मोहम्मद बख़्श शहर निदो, ऐं ज़ात ऐं ॻाल्हि जो रिंद आहियां। तुंहिंजे मिर्ग अखियुनि मूंखे क़ैद कयो, तुंहिंजे ज़ुल्फ़नि में थियो बंदि आहियां। हिन केस जो ज़ामिन कोन मिलियो, आउं आयो घुमी सॼी सिंध आहियां।